नाज़रीन, बदीन में म्यूनिसिपल इंतजामिया ऐं मुलाज़िमन विच में तकरार सबब सफ़ाई वारे अमले हड़ताल करे छॾी आहे, जंहिं करे शहर में गंदगी जा ढेर लगी विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील इमरान अब्बास जी हिन रिपोर्ट में। बदीन म्यूनिसिपल कमेटी जी सफ़ाई जो अमलो गुज़िरियल 4 ॾींहनि खां हड़ताल ते हुअण सबब शहरी शदीद अज़ियत में मुब्तला आहिनि। सफ़ाई जे अमले म्यूनिसिपल कमेटी में एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त म्यूनिसिपल इंतज़ामिया वटि सफ़ाई लाइ मौजूद ट्रांसपोर्ट नाकारा थी चुकी आहे, जॾहिं त किचिरो खणण लाइ सामान समेत ॿियूं ज़रूरत जूं शयूं उन्हनि खे फराहम नथियूं कयूं वञनि। असांजे म्यूनिसिपल खे तो इन्हनि लावारिस ऐं निधड़को करे छॾियो आहे। तव्हांखे असां ॾेखारियोसीं गाॾियुनि जी हालतूं, हे मुलाज़िम आहिनि, इन्हनि वटि का सामान कोन आहे, गाड़ियुनि जी का मरम्मत कोन आहे। हिकिड़ो ट्रैक्टर बीठो आहे, बाक़ी हिकिड़ो ट्रैक्टर आहे सो बि धिके ते। साईं, असांखां तो पहिरीं ॻाल्हि त नाइंसाफ़ी इहो आहे। पहिरीं ॻाल्हि त असां वटि मुलाज़िम बि तमामु घटि आहिनि। तमामु हिते जेको वाइट कलर में मुलाज़िम पर भर्ती थियल आहिनि, उहो तो तमामु घरु वेठी पघारूं खणनि पिया। असां वटि तक़रीबन शहर मुलाज़िम 30 सां 40 मुलाज़िम। पर असां चऊं था कि असां जेके वोट ॾिनासीं पीपल वर्कर आहियूं ऐं सभिनि पोइ वोट ॾिनासीं, पर असांजा जेके वोटर जेके खणी वेठा आहिनि, कम से कम असांजी साराह त वठनि। असां कमु कंदा हूंदा आहियूं, फिलाणो अचे तो, ढीकणो अचे तो, हेॾे वञो हेॾा वञो, सभई हिननि जा कमु करे ॾियूं। त जे पघार खणण वञूं तो 20,000 पघार पियो आहे, 15,000 पघार पियो आहे, 15,000 असांजा कटे छॾे। ॿिए पासे शहर मां सफ़ाई न थियण सबब रस्तनि ते हलण वारा शहरी ऐं दुकानदार बि शदीद परेशान आहिनि। संदन चवणु आहे त सफ़ाई जे अमले ऐं इंतज़ामिया विच में हलंदड़ तकरार सबब शहरियुनि खे नुक़सान थी रहियो आहे। हफ़्तो खनि थी वियो, 4-5 ॾींहं त पका थियनि, इहे अचण लाइ तयारु कोन्हे। असां फ़ोनूं कंदा असांजी हड़ताल आहे, हिननि जी हर 15 ॾींहं तक़रीबन हड़ताल थिए थी। शहरियुनि मुतालबो कयो आहे त फौरी शहर मां सफ़ाई कराए शहरियुनि खे वधीक अज़ाब खां बचायो वञे। इमरान अब्बास, SS न्यूज़, बदीन।